जह निरंजन निरंकार निर्वाण, जह निरंजन निरंकार निर्वाण, तह कौन को मान कौन अभिमान, तह कौन कौमान कौन अभिमान। सतगुरु अर्जन देव महाराजन पंहिंजी इन अनमोल वाणी में ज्ञान समझाए रहिया आहिनि। ये जेकी सॼी अष्टपदी हली रही अथव भाई, ये सॼी ब्रह्म ज्ञान जी भरियल अथव। अनमोल हीरा मोती सतगुरु पंहिंजे वाणीअ में सरल शब्दनि में समझाए रहिया आहिनि कि जॾहिं उहो निरंकार, उहो परमात्मा, उहो दातार ई हुयो, उनजे अलावा कोई बि न हुयो, त छाजो मान, छाजो अभिमान। कंहिंखे मान जी इच्छा हुई, कंहिंखे अभिमान हुयो, सब कुछ शून्य हुयो, ज़ीरो। केवल परमात्मा ही हुया। ये तो परमात्मा जॾहिं ये सृष्टि जी रचना कई तो पोइ बाक़ी सब ये बणिजी आया। मान जी भी इच्छा थी, अभिमान भी थियो, पर जॾहिं परमात्मा ही हुया तॾहिं त कंहिंखे मान जी भी इच्छा न, कोई अभिमान न। चओ हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण। सतगुरु इहो ई सम्झाइनि था कि असां हर पल याद रखूं कि प्रभु परमात्मा ही सब कुछ आहिनि। जे अगर असां में कोई सुठो गुण भी आ तो स्वामी राजेंद्र दास जी महाराज चवनि था, अगर पंहिंजे अंदर कोई सुठो कोई गुण भी आ, मान लो कोई सुठो गाए तो, कोई सुठो वॾाए तो, कोई सुठो पढ़ी तो वठे, कोई सुठो ॻाल्हाए तो वठे, कोई सुठी सेवा तो करे वठे, तो चवनि था इन जो भी मान अभिमान अहंकार न कयो। इहो गुण भी जेको आहे उहो प्रभुअ जी देन आहे। इहो गुण भी जेको आहे असांखे सतगुरनि जी ॾिनल आहे। चओ हरे राम हरे राम। संतन जी कृपा सां मिलियल आहे, भगवान जी कृपा सां मिलियल आहे। अॼु भी अहिड़ा कोई विरला संत आहिनि, ॾिसो भाई अहंकार खां त ॾाढा घटि ई बची सघंदा आहिनि। चओ हरे राम। थोड़ो घणो अहंकार त हर जीव जे अंदर भरियल पियो आहे। इन अहंकार खां, अभिमान खां बचण या मान जी इच्छा खां बचण ये ॾाढो कठिन आहे, ॾाढो कठिन। चओ हरे राम हरे राम। काॾे वञो कोई अपमान करे छॾे बुरो तो लगे, है न। छो जो मान जी इच्छा हुई, उते असां उम्मीद रखीसीं कि मान थींदो, अपमान मिली वञे। चओ हरे राम। थोड़ो ई कोई सुठो कम थी वञे त अहंकार तुरंत पकड़े वठंदो आहे। पर चवनि था अॼु भी आहिनि अहिड़ा जेके ॾाढो कुछ कनि था पर थोड़ो भी अभिमान नथा कनि, थोड़ी भी उन्हनि खे मान जी चाहत इच्छा कोन्हे। उहे ई सच्चा संत आहिनि, उहे ई ब्रह्म ज्ञानी आहिनि, उहे ई प्रभुअ जा भक्त आहिनि। चओ हरे राम हरे राम। हिकिड़ी कथा असां ॿुधी आहे, ॾाढी सुंदर घटना, उहो हिन महिल यादि अची रही आहे। हिकिड़ो बादशाह हुयो, शायदि बादशाह सिकंदर लोधी उनजो नालो। वो एक बार घुमंदे 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 भारत जी धरतीअ ते जेॾीमहिल पहुता, महाराष्ट्र पहुता, पंढरपुर जे आसपास, त उन्हनि ॾाढी महिमा ॿुधी भगवान विठल जे भक्त नामदेव महाराज जी। खूब महिमा ॿुधी कि नामदेव महाराज हिन महिल अहिड़ा धरतीअ ते संत आहिनि जिन कई बार भगवान जो साक्षात दर्शन कयो आहे, जिन कई बार उन निरंकार खे साकार कयो आहे। जंहिं कुत्ते में भी भगवान खे ॾिठो, प्रेत में भी भगवान खे ॾिठो, हर शइ में भगवान ॻोल्हे वरितो, हर जगह भगवान मिली विया उन्हनि खे। ऐं साक्षात्कार त कई बार, बाबा जन ॿुधाईंदा 77 बार उन्हनि दर्शन कया भगवान जा, जेके लिखियल आहिनि। उन जे अलावा त कई बार कया हूंदा। चओ हरे राम हरे राम। त अहिड़े नामदेव महाराज जी महिमा ॿुधी करे उहो बादशाह जेको हुयो ॾाढो जुल्मी हुयो। हुन सोचियो हल भाई मां भी मिली अचां, ॾिसां त सही केरु आहे, मुलाक़ात त कयूं। त हिकु बार
न्यापो मोकिलियो बादशाह सिकंदर की नामदेव महाराज खे वठी अचो भाई मुंहिंजे दरबार में मुंहिंजी सभा में हाजिर कयो। न्यापो वियो त नामदेव महाराज चयो छो भाई मूंखे छो यादि कयो अथऊं? चयो महाराज तव्हां सां मिलण था चाहिनि। नामदेव महाराज चयो न न असां कोन था मिलण चाहियूं भाई। अची करे संदेश ॾिनो सिपाहियुनि त ॾाढो गुस्सो आयो बादशाह खे। चयो बादशाह खे तो मना करे, चयसि भाई ईंदे त ठीकु आहे, न ईंदे तुंहिंजे नगर में जेके बि संत भक्त आहिनि मां सभिनीनि ते अत्याचार कंदुमि। चओ हरे राम। हरे केवल तूं ते न, छो जो हिन महिल मुंहिंजो राज आहे, तूं न ईंदे त सोचे वठि मां सभिनीनि भक्तनि ते अत्याचार कंदुमि, ब्राह्मण जेके आहिनि उन्हनि ते अत्याचार कंदुमि, भक्त जेके आहिनि उन्हनि ते अत्याचार कंदुमि, ॾाढो ज़ुल्म कंदुमि भाई। तूं नालो त मुंहिंजो ॿुधियो हूंदो, तंहिंखां हली अच। नामदेव महाराज इहो सोचे करे हली विया। चओ हरे राम। हरे राम। कि मुंहिंजे कारण कंहिं बि संत ते कंहिं बि भक्त ते कोई आंच न अचे। इहो वीचार करे नामदेव महाराज उते पहुता, हथ जोड़े चवण लॻा जी बादशाह हुकुम कयो, मां तव्हांजी कहिड़ी सेवा कयां, कहिड़ी आज्ञा आहे? चई भाई मां तुंहिंजो ॾाढो नालो ॿुधियो आहे कि तूं हिंदुनि जो महान संत आ, भक्त आ भगवान विठल जो, तोमें खूब करामत आहे, खूब तूं चमत्कार ॾेखारिया आहिनि, असांखे बि कोई चमत्कार ॾेखार। चओ हरे राम। हरे राम। असांखे बि कोई चमत्कार ॾेखार। नामदेव महाराज खिलण लॻा। चयो न न महाराज मां कोई जादूगर थोड़ी आहियां, मूंखे कोई चमत्कार ॾेखारण थोड़ी ईंदो आहे। त चयो असां त ॿुधियो आहे कई जादू तूं ॾेखारिया आहिनि, कई चमत्कार तोसां थिया आहिनि। चई मूंसां कोन थिया आहिनि उहे, मां कोई जादू न ॾेखारिया आहिनि, मां त केवल हिकु ई कमु कयो आहे जीवन में। कहिड़ो कमु? मां त विठल विठल जपियो आहे, पोइ मां कुझु बि कंदो आहियां त उहो जादू थी वेंदो आहे। चओ हरे राम। हरे राम। हिते उन्हनि अहंकार न, इहो अहंकार मिटायो आहे। असां थोरो बि कुझु कंदा आहियूं त हुनजो अहंकार कंदा आहियूं। हिते उन्हनि एॾा चमत्कार ॾेखारिया पर चवनि था न न इहे सभु महिमा विठल जे नाम जी आहे, भगवान जे नाम जी आहे। मां त कुझु बि न कंदो आहियां, जेको कंदो आहियां उहो भगवान चमत्कार बणाए छॾींदो आहे। चओ हरे राम। हरे राम। बादशाह ॾाढी जिद कई, मूंखे चमत्कार ॾेखार, मूंखे जादू ॾेखार भाई कुझु, ताकि मूंखे बि त भरोसो थिए। मना कयो नामदेव महाराज। राजा खे गुस्सो आयो। साम्हूं हिकिड़ी गऊ माता हुई। चओ हरे राम। हरे राम। चई चमत्कार ॾेखारे थो की न? चई महाराज मूंखे कुझु ईंदो ई न आहे, तव्हां ज़बरदस्ती जिद था कयो। चई ठीकु न थींदो भाई। चई मूंखे कुझु न ईंदो आहे। बादशाह खे गुस्सो आयो, सैनिकनि खे आज्ञा ॾिनई गऊ माता माराए छॾी। चओ हरे राम। क्रोध में चई न ॾेखारींदे त अहिड़ा ई ज़ुल्म थींदे भाई। नामदेव महाराज जे अखियुनि में आंसू अची विया। चओ हरे राम। हरे आंसू अची विया। चई हाणे ॾेखार कोई चमत्कार, तोखे एॾी देरि खां चऊं पिया, तुंहिंजे कारण अजाई वीचारी गऊ मरी वई। ॾाढो रोअण लॻा कि प्रभु मूंखे माफ़ कजां, मुंहिंजे गुनाहनि जे कारण हिन ज़ुल्मी बादशाह गऊ माता जी हत्या करे छॾी आहे। प्रभु रक्षा कर, इन गऊ माता जी रक्षा कर। जय जय विठल, जय जय विठल चवंदे चवंदे गऊ माता जे शरीर ते उहो हथ पिया फेरनि। जय जय विठल, जय जय विठल। अहिड़ी कृपा थी, एॾो चमत्कार थियो, उहो मृतक जेकी गऊ माता हुई उहो वरी जीअरी थी वई। चओ हरे राम। हरे राम। वरी जीअरी थी वई। त इहो छा थी वियो भाई? चमत्कार थी वियो। राजा खे छा ॾिसणो हुयो? चमत्कार। जीअं ई राजा ॾिठो त पंहिंजे आसन तां उथी वियो, सिधो वञी करे नामदेव महाराज खे प्रणाम कई। चई इहो ई त मां तव्हांखे पहिरियों ई पियो चवां, ॾेखारियो, पहिरियों ई ॾेखारियो आहे त मूंखे मारणी न पई गऊ माता। तॾहिं बि नामदेव महाराज ॾिसो एॾो वॾो चमत्कार थियो। हिन महिल गऊ माता मरियल हुई, उहा जीअरी थी वई। नामदेव महाराज जे हथ फेरण सां, नाम जपण सां नामदेव महाराज चवनि था, अरे ओ मूर्ख राजा, इहो मां कुझु थोड़ी कयो आहे, इहो त मुंहिंजे विठल ई कयो आहे। चओ हरे राम। हरे राम। मूं में कोई जादू थोड़ी आहे, मूं में कोई चमत्कार जी शक्ति थोड़ी आहे। मां जंहिंजे शरण में आहियां, मुंहिंजो जेको मालिक आहे उनजी शक्ति आहे। त कौन कौन मान, कौन अभिमान? ॿुधायो छाजो हिते उन्हनि मान वरितो, कहिड़ो अहंकार कयो? और राजा चुप थी वियो। राजा खूब उपहार ॾियण लॻो, हे बि वठो, हो बि वठो, तव्हां असांजे दरबार में रहो। चयो न न मां पहिरियों ई हिकिड़े दरबार जी नौकरी कंदो आहियां, तो वटि कीअं रहां भाई? तव्हां मूंखां कुझु घुरी वठो। चयो कुझु बि न खपे।
मां पंहिंजे लेखे तव्हांखे ॾियां थो हिकिड़ी सोन जी ॾाढी क़ीमती चारपाई, जेके चवंदा आहिनि खट चवंदा आहिनि, उहो खट हुई ॾाढी सुंदर तंहिं ज़माने में। उहो राजा पंहिंजे लेखे नामदेव महाराज खे उपहार में ॾिनी कि हे तव्हां खणी वञो। नामदेव महाराज चयो वधीक हाणे कुझु ॻाल्हाईंदुमि त वरी हिते बीहणो पवंदो। ठीकु आहे, स्वीकार कई, मथे ते रखियऊं ऐं उतां ॿाहिरि हलिया। ॿाहिरि निकिता नामदेव महाराज, थोरो ई अॻिते विया, हिकिड़ी नदी आई, नदीअ जे किनारे ते नामदेव महाराज जी वेठा। अचानक कहिड़ी मौज में हुया, अलाए उन्हनि खे कहिड़ी भॻवान जे नाम जी मस्ती चढ़ियल हुई। उहो खट खयूं सिधो नदीअ में फिटी कयूं। चओ हरे राम। न खपे भैया असांखे अहिड़े ज़ुल्मी राजा जो कोई उपहार बि न खपे। चओ हरे राम। हरे राम। इहो नज़ारो राजा जा कुझु सैनिक ॾिसनि पिया। उन्हनि अची करे तुरंत ॿुधायो चई महाराज हिन महिल तव्हां क़ीमती उनखे चारपाई ॾिनी आहे? हा हा। चई उन संत ख़बर अथव छा कयो आहे? नदीअ में फिटी करे छॾी आहे। तव्हां हुनखे एॾी क़ीमती ॾियो था, हुनखे त कोई असर ई नथो पए, हुन फिटी करे छॾी। राजा खे वरी गुस्सो आयो, चई सॾु कयो, वापसि सॾु कयो हुनखे। चओ हरे राम। हरे राम। सॾु त कयो। नामदेव महाराज खे वरी वठी आया। हाणे राजा चालाक, वो साव करे पुछे महाराज जेकी मां तव्हांखे चारपाई ॾिनी उहो ठीकु आहे? चयो हा ठीकु आहे भाई। आनंद वठो था? चयो सभु बढ़िया आहे, कोई चिंता जी ॻाल्हि न आहे। चई थोरो ॾेखारियो त काथे आहे उहा, ओड़ी ॿी बि ठाराइणी आहे। चओ हरे राम। हरे राम। नामदेव महाराज खिलण लॻा। चयो अच्छा यानी हिनखे जानकारी पइजी वई आहे, परीक्षा थो वठे। ॾेखारियो त महाराज उहो जेकी मां तव्हांखे ॾिनी ॾाढी क़ीमती, उहो मूंखे ॾेखारियो त ॿ चार ॿी बि ठाराइणियूं आहिनि। नामदेव महाराज खिलण लॻा। चयो परीक्षा थो वठे भाई? चई न महाराज मां केरु हूंदो आहियां तव्हांजी परीक्षा वठण वारो, तव्हां त एॾा जादूगर आहियो, चमत्कारी आहियो। चई तूं परीक्षा थो वठे? चङो ठीकु आहे, हिकु कमु कर, ॿ चार पंहिंजा सैनिक ॾे वठी आया। सैनिक खे जंहिं नदीअ जे किनारे वेठा हुया उते वापसि आया। चयूं भैया हिन में गोतो लॻायो, अंदरि वञो नदीअ जे ऐं पंहिंजी चारपाई खणी अचो। चओ हरे राम। राजा तुरंत मोकिलियो। ॿ चार जेके सैनिक अंदरि विया, उन्हनि गोतो हयो, टुॿी हई त अंदरि ॾिठऊं हिकु न, नदीअ में अनेक ओड़ी चारपायूं पई आहिनि। चओ हरे राम। नामदेव महाराज चयो जेकी तव्हांजी हुजे उहो खणी हली अचो भाई, ऐं पंहिंजे राजा खे वापसि ॾियो अची करे। हाणे राजा जो अकुल खुलियो, दिमाग़ खुलियो कि भाई मां जंहिंजी परीक्षा थो वठां उहो कोई साधारण न आहे। उहो अभिमान रहित, जंहिंखे मान जी बि इच्छा कोन्हे, जंहिंखे केवल अगरि अभिमान बि आहे त भॻवान जो ई आहे, भॻवान जी कृपा जो ई आहे, ॿियो कोई बि इच्छा कोन्हे, जंहिंखे उन भक्त जी मां परीक्षा कॾहिं न वठां। चओ हरे राम। हरे राम। जेको हुन परमात्मा जी शरण में आहे त पोइ कॾहिं जीवन में हुन बादशाह नामदेव महाराज खे परेशान न कयो। उहो बार बार चवंदो कि प्रभु तव्हां घुरी वठो, महाराज तव्हां घुरी वठो, तव्हां जेको घुरंदो। त नामदेव महाराज हिकु बार घुरियो। नामदेव महाराज चयो अच्छा राजा रोज़ रोज़ चवंदो आहे घुरी वठो घुरी वठो, घुरऊं तोखां हिकिड़ी शइ, हा अॼु खां पोइ असांखे पंहिंजे दरबार में सॾु न कजां। चओ हरे राम। हरे राम। अॼु खां पोइ असांखे तंग न कजां, परेशान न कजां, असांखे भक्ति करण ॾिजां। त पोइ कॾहिं उन परीक्षा न वरिती भाई। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हिते बि सतगुरु असांखे इहो ई सम्झाए रहिया आहिनि कि जॾहिं उहो परमात्मा ई आहे, इहो ज्ञान आहे, इहो ज्ञान जॾहिं अचे असांजे अंदरि, उन परमात्मा जे अॻियां त कुझु बि न आहे, सभु शून्य आहिनि। ये जमी जब न थी, ये जहां जब न था, चांद सूरज न थे, आसमां जब न था कुछ यहाँ, था मगर तू हरी। वो परमात्मा ही हुयो बस। तो वरी भी तव्हां मनन कजो साध संगत जी, अनेक अर्थ, अनेक इन जी सुंदर ज्ञान रूपी जेके खजानो असांखे सतगुरु ॾेई रहिया आहिनि, मनन करण सां, वीचार करण सां इन जा कई अर्थ निकिरंदा आहिनि। ज़रूर ज़रूर मनन कंदा कयो, भले कुछ ही पल, पर याद कंदा कयो। श्री कृष्ण गोविंद।
नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जह निरंजन निरंकार निर्वाण जह निरंजन निरंकार निर्वाण। तह कौन कौ मान कौन अभिमान तह कौन मान कौन अभिमान। बोलो गुरु नानक देव देव की जय। बाबा आनंद राम साहिब की जय। बाबा भगत राम साहिब की जय।